अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभा खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़तम, धुरियूं कंहिं नतीजे ते न पहुची सघियूं। अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस जी क़यादत में वापसि रवानो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि पारां अमरीकी वफ़द खे अलविदा। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त असां नेक नियतीअ सां ॻाल्हियुनि में शरीक थियासीं। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाई। ईरान एटमी हथियारनि तां हथ खणण लाइ तयारु नाहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान खे हिकु हतमी ऐं बहितरीन आछ पेश कई आहे। ॾिसूं था त ईरान उनखे क़बूल करे थो या न। ॿिनि पाकिस्तानी जहाज़नि खे आबनाए हरमज़ पहुचण बाद ओचितो वापसि कयो वियो। जहाज़ शालामार ऐं खैरपुर खे 14 अप्रैल राति जो यूएई ऐं कुवैत लाइ रवानो थियणो हो। ईरानी पार्लिमानी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त आबनाए हरमज़ तां गुज़रण वारे हर जहाज़ खे नए कंट्रोल निज़ाम तहत टूल ॾियणो पवंदो। रूसी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे इब्राहिम अज़ीज़ी चयो त हुकूमत क़ौमी मुफ़ादनि तहत आबनाए हरमज़ ते कंट्रोल ऐं मैनेजमेंट क़ाइमु कंदी। असां अमरीकियुनि ते एतमाद नथा करे सघूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां आबनाए हरमज़ जे नाकाबंदी ऐं ईरान खे टूल अदा कंदड़ जहाज़नि खे रोकण जो ऐलान। सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी बहरिया फौरी तौर ते आबनाए हरमज़ जे नाकाबंदी शुरू कंदी ऐं ईरान खे टूल अदा कंदड़ जहाज़नि खे बि रोकियो वेंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में सदर ट्रंप चयो त अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना कंहिं मुआहिदे जे ख़तम थी वियूं आहिनि। ॻाल्हियुनि दौरान केतिरनि ई नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो हो, पर ईरान जा एटमी प्रोग्राम ते इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया। ईरान पारां जंग जे ख़ात्मे लाइ सिफ़ारतकारी जारी रखण जो ऐलान। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान क़ौमी मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ सिफ़ारतकारी जारी रखंदो। का बि ॻाल्हि कंहिं मुल्क खे पंहिंजी रियासत ऐं अवाम ॾांहुं ज़िम्मेवारी निभाइण खां रोके नथी सघे। ईरानी परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त ॻाल्हियुनि में अहम मामलनि जे केतिरनि ई पासनि ते तफ़सीली बहस थियो। केतिरनि ई नुक़्तनि ते इतफ़ाक़ थियो। टिनि नुक़्तनि ते इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया, जंहिं सबबु अॻभराई न थी सघी। पाकिस्तानी कोशिशुनि जा थोराइता आहियूं। ईरानी मीडिया मूजिबि अमरीका पारां हद खां वधीक मुतालबा ॻाल्हियुनि में रंडक बणिया। ईरान जे सिविल एटमी प्रोग्राम जे हक़ खे तस्लीम न करण सबबु डेडलॉक पैदा थियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार चयो आहे त अमरीका ऐं ईरान जंगबंदी बरक़रार रखनि। ॿिन्ही मुल्कनि खे छिकताण घटाइण लाइ संजीदा क़दम खणण घुर्जनि। जंग या तकरार मसइले जो हल नाहे। सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि ज़रिए इख़्तिलाफ़ ख़तम करण ई बहितर रस्तो आहे। पंहिंजे बयान में इसहाक़ दार वधीक चयो आहे त अमरीका ऐं ईरान जे ॻाल्हियुनि वारे अमल में शरीक थियण ते थोराइता आहियूं। शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त ते ॿिन्ही मुल्कनि मुस्बत रद्द अमल ॾिनो। पाकिस्तान ख़िते में अमुन लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। ईरानी वफ़द जे सरबराह स्पीकर बाकर कालिबाफ चयो आहे त ईरानी वफ़द मुस्तक़बिल ते बदल तजवीज़ूं पेश कयूं। मुख़ालिफ़ धुर ईरानी वफ़द जो एतमाद हासिल करण में नाकाम वई। अमरीका ईरान जे मंतक़ ऐं असूल खे सम्झी वरितो आहे। पंहिंजे बयान में बाकर कालिबाफ वधीक चयो आहे त गुज़िरियल जंगनि जे तजुर्बनि सबबु असांखे मुख़ालिफ़ धुर मथां को बि एतमाद नाहे। हाणे मुख़ालिफ़ धुर खे फ़ैसिलो करणो आहे त ईरान जो एतमाद हासिल करे सघे थी या न। ॻाल्हियुनि जे अमल खे आसान बणाइण ते पाकिस्तान जा थोराइता आहियूं। ईरानी फ़ौज बारूदी सुरंगूं हटाइण बाबति अमरीका जी दावा खे रद्द करे छॾियो। ईरानी फ़ौज जे सेंट्रल हेड क्वार्टर जे तर्जुमान चयो आहे त हरमज़ वारे सामूंडी लंघ जो कंट्रोल बरक़रार आहे। फ़ौजी जहाज़नि खे हरमज़ वारे लंघ मां गुज़रण जी इजाज़त नाहे। ऑस्ट्रेलिया अमरीका ऐं ईरान खां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वापसि अचण जो मुतालबो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया जे परॾेही वज़ीर पेनी विंग चयो आहे त
धुरनि खे जंगबंदी बरक़रार रखण ऐं ॻाल्हियुनि ॾांहुं वापसि अचणु घुरिजे। ऑस्ट्रेलवी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त उहो मायूस कंदड़ आहे त ॻाल्हियूं बग़ैर कंहिं मुआहिदे जे ख़तम थी वयूं। तकरार जो हतमी ऐं पाइदार हल ॾिसणु चाहियूं था। छिकताण वधण सां आलमी मईशत वधीक मुतासिर थींदी। कैनेडा जे वज़ीर आज़म मार्को कार्नी चयो आहे त उहो वक़्तु गुज़री चुको जॾहिं असांजा 70% दिफ़ाई ख़र्च अमरीका ॾांहुं वेंदा हुआ। आलमी तेज़ी सूरत हाल तब्दील थी रही आहे। कैनेडा हाणे माज़ीअ जे इतिहादनि ते मुकमल नथो भाड़े सघे। लिबरल पार्टी जे क़ौमी कन्वेंशन खे ख़िताब कंदे कैनेडियन वज़ीर आज़म क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं दिफ़ाई ख़ुदि इन्हिसारी खे पंहिंजे सियासी हिकमत अमलीअ जो मरकज़ी नुक़्तो क़रार ॾिनो। मार्क कार्नी चयो त अमरीका ते दिफ़ाई इन्हिसार घटि करे मक़ामी फ़ौजी सीड़पकारी वधाई वञे। रानीपुर वेझो जोनेजा धुरनि में झेड़े जो वधीक हिकु ज़ख़्मी फौत। अंग 5 थी वियो। ॻोठु वरियो वाहण जे धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां गुज़िरियल ॾींहुं 4 ॼणा मारिजी विया हुआ। मक़तूलनि में लाल ॾिनो जोनेजो, साईंदास जोनेजो, नौमान सरकी ऐं प्यार अली सरकी शामिल। झेड़े में ज़ख़्मी सुहेल मीराणी बि इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। इलाइक़े में छिकताण बरक़रार। पुलिस जो जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ सर्च ऑपरेशन केतिराई घर ड्राहे पट। काज़म वेझो फायरिंग, 2 नौजवान मारिजी विया। पीर शाह मोरी भरिसां वाक़ियो। मारिजी वियलनि में गुलाम हुसैन लाशारी ऐं अज़ीम आराई शामिल। पुलिस पहुची ॿिन्हिनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया। ज़रियनि जो चवणु आहे त गुलाम हुसैन लाशारी पंहिंजे दोस्त अज़ीम आराई खे क़त्ल करण बाद पाण मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे। शागिर्दानी फ़हमीदा लगारी आपघात वाक़िए जो मुख्य जवाबदार अदालत में पेश। 4 ॾींहनि जो रिमांड मीरपुर ख़ास जी सैटेलाइट पुलिस जवाबदार आबिद लगारी खे अदालत में पेश करे जिस्मानी रिमांड वरितो। केस जी ॿुधणी 16 अप्रैल ताईं मुलतवी। हिरासमेंट ऐं ज़हनी टॉर्चर जो शिकार मेडिकल जी शागिर्दियाणी फ़हमीदा लगारी पाण खे गोली हणी आपघात कयो हो। मीरो खान भरिसां झूपड़ीअ खे बाहि लॻण सबबि मासूम ॿारड़ी सड़ी फौत। ॻोठ अली नवाज़ जागराणी लॻ ज़रई ज़मीन में वेठल पोहरियत शबीर शेख जे झूपड़ीअ खे ओचितो चुल्ह मां चिरग उथण सबबि बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि 3 वरियनि जी फ़ाइदा शेख सड़ी फौत। घर में कोहराम मतल बबरलो वेझो 10 खां वधीक कखावनि घरनि खे बाहि लॻण सबबि अलाह तला सड़ी रख। जागराणी ॻोठ में ओचितो बिजलीअ जे तारनि मां बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में 10 खां वधीक कखावनि घर सड़ी विया। घरनि में बीठल चौपायो माल ऐं ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो। खुलियल आसमान हेठि वेठल मुताज़िरनि पारां वाह जी अपील। बिरशाह लॻ संगाती तकरार तां नारी बेदर्दी सां क़तल। ॻोठ नवी बख़्श चांडियो में जवाबदार घर में दाख़िल थी 18 वरियनि जी समीरा धीअ मंज़ूर चांडियो खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। क़तल जी वारदात बाद जवाबदार आसानी सां फरार। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। मक़तूला नारीअ जे वारसनि चयो आहे त 3 जवाबदारनि घर में गिड़ी बेगुनाह नारीअ खे क़तल कयो आहे। कातिल गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। टंडो गुलाम हैदर भरिसां 2 सूज़किन में टक्कर। 10 पोहरियत ज़ख़्मी। हैदराबाद बदीन रोड ते हादसे सबबि पोहरियत नज़ाकत रफ़ाकत समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मक़ामी इस्पताल मां शुरूआती तिबी इमदाद बाद समूरनि ज़ख़्मियुनि खे हैदराबाद इस्पताल रेफर कयो वियो।
जग मशहूर गुलकारा आशा भोसले 92 वरियनि जी जमार में लाडाणो करे वई। आशा भोसले सीने में इन्फेक्शन सबबि कुछ ॾींहं खां बम्बई जी अस्पताल में दाख़िल हुई। इलाज दौरान संदसि साह जे तंद टुटी पई। मदाहन में दुख जी लहर। नंढी जमार खां ॻाइण जी शुरूआत कंदड़ आशा भोसले हज़ारे लाज़वाल गीत ॾिना। 2011 में गनीज़ वर्ल्ड ऑफ बुक तरफ़ां खेसि मौसीक़ीअ जे तारीख़ में सभ खां वधीक गाना रिकॉर्ड कराईंदड़ गुलकारा क़रार ॾिनो वियो।